डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सांगड़ महमूद कायम खानी की रिपोर्ट मूजिब डिप्टी कमिश्नर सांगड़ डॉक्टर इमरानुल हसन ख्वाजा की सरबराही में ज़िले में कम कंदड़ सभी समाजी तंजीमुनि के नुमाइंदनि सां गॾिजाणी थी। गॾिजाणी ते ख़िताब कंदे डिप्टी कमिश्नर चयो त बदकिस्मती सां असांजे ज़िले में एक पोलियो जो एक ही केस ज़ाहिर थियो आहे, जंहिंजे करे हाणे असांखे आगाही सां गॾु वधीक तवानाई चुस्तीअ सां गॾु पोलियो के ख़ात्मे लाइ मुहिम हलाइण की ज़रूरत है। तंहिं करे ज़िले इंतज़ामिया ऐं सिहत खाते सां गॾु समाजी तंजीमुनि के वर्कर्स खे भी शामिल किया वेंदो, जीअं पोलियो के ख़ात्मे वारी मुहिम की असराइती निगरानी थी सके। असांजे मुस्तक़बिल जा मामार सेहतमंद ज़िंदगी गुज़ारे सघन। उन मौके ते आबादी की भलाई वारे खाते के डिप्टी डायरेक्टर साइमा खान, तालका सेहत ऑफिसर अब्दुल लतीफ़ शाह, डिप्टी डायरेक्टर सोशल वेलफेयर दीदार अली सोलंकी समेत समाजी तंजीमुनि जा नुमाइंदा भी मौजूद हुआ ऐं ज़िले इंतज़ामिया सां गॾिजी कम करण जो यकीन ॾियारियो।